मीरपुर ख़ास में वफ़ाक़ी हुकूमत पारां असासी किफ़ालत प्रोग्राम के तहत औरतन मुस्तहिक़ माण्हुनि खे रोक रक़म क़िस्त ॾियण जो सिलसिलो जारी आहे। इन असासी किफ़ालत प्रोग्राम लाइ गवर्नमेंट कम्प्रीहेंसिव हाई स्कूल में क़ाइमु कयल सेंटर में इंतज़ामिया पारां SOPs तहत अमल कंदे औरतुनि खे रश करण बजाए कुर्सियुनि ते विहारियो पियो वञे ऐं समाजी विथीअ तहत रक़म ॾिनी पई वञे ऐं नादरा पारां शनाख़ती कार्ड तस्दीक करे ईंदड़ औरतुनि ऐं मर्दनि खे रक़म ॾियण में सेंटर जे कमु कंदड़ अमले खे आसानी थी सघे।